ॾंडो ग़ुलाम-ए-दर खां रिपोर्ट आहे अली जान चांडियो। ॾंडो ग़ुलाम-ए-दर तहलके जी यूनियन काउंसिल जमालुद्दीन लाशारी जी ॻोठ मोहम्मद रहीम चांडियो में बरसातुनि जो पाणी अञा ताईं निकाल न आहे थी सघियो। बरसातुनि खे 1 महीनो गुज़री वञण जे बावजूदि अॼु ताईं 3 फुटनि खां 4 फुटनि ताईं पाणी बीठल आहे। इंतज़ामिया ग़ाइब। इन हवाले सां ॻोठ जे रवासियुनि जो साफ़िन अॻियां याकूब चांडियो ऐं इब्राहिम चांडियो जो एहतजाज। साफ़िन अॻियां इन्हनि दाईंदे चयो त बरसातुनि खे 1 महीनो गुज़री वियो आहे। असांजे ॻोठ जे ॿिन्ही तरफ़नि खां मेन रोड गुज़रनि था। हिकु तरफ़ खां हैदराबाद बदीन रोड, ॿिए तरफ़ खां कड़ियो रोड, जितां हर रोज़ सिंध हुकूमत जा कामोरा MPA MNA गुज़रनि बि था, अखियुनि सां ॾिसनि बि था। पर हिते ॻोठ मुकमल ॿुॾो पियो आहे। हिते के इंसान रहनि था, इन्हनि जी बि का वायर कजे। पर अफ़सोस जो मक़ाम आहे जो अॼु ताईं असांजे ॻोठ खे हिकिड़ो टेंट, हिकिड़ी मच्छरदानी बि नाहे मिली। असां अपील था कयूं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे त तव्हां नोटिस वठी पुछाणो कयो ज़िले टन मोहम्मद ख़ान जी इंतज़ामिया खां बरसात मुतासिरनि लाइ टेंट, सामान ऐं मच्छरदानियूं किथे विरायूं वयूं। ग़रीब मिस्किन अॼु बि खुले आसमान बेयारो मददगार वेठल आहिनि। चेयरमैन असांजो भाउ आहे चांडियो आहे, पर हू पंहिंजे मर्ज़ी सां पियो हले, न कंहिं काउंसलर खां थो पुछे, न तंज़ीम वारनि खां असांखां पुछियो आहे। ऐं जनरल सेक्रेटरी आहे मुंहिंजो सदर आहे, उन खां बि कोन पुछियो आहे। 4 वार्ड जा सदर आहिनि, उन्हनि खां बि कोन पुछियो आहे। पंहिंजी मर्ज़ी ते ॾिए पियो। जिन माण्हुनि जा पका घर आहिनि उन्हनि खे मिस्किन वीचारो वेठो आहे। जीअं बरसातूं पयूं आहिनि हिन जो घर ॿुॾी वियो आहे। हीअ हिकिड़ी 2 फुट 4 फुट जी काड़ा जंहिं बचा वठियो वेठो आहे। साईं कासिम नवीद खे चवंदुसि त साईं तव्हां पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु करे विया त बाबा हीअ असांजो नुमाइंदो आहे। ऐं उन नुमाइंदे जा इहे कम आहिनि जेके हुननि चेयरमैननि खे जेको रिलीफ जेको मिलियो उहो चेयरमैननि खे ॾियारियो आहे। हाणे हू पंहिंजी मर्ज़ी ते विराईंदा वतन। ऐं जिन जा पका घर आहिनि उन्हनि खे 5-5 तंबू 5-5 हिकिड़े ॻोठ में। हाणे हीउ ग़रीब आहे जेको मिस्किन ते असांजो माइट आहे चांडियो वीचारो ही बरसाति में ॿुॾी वियो आहे, कड़ ते वेठो आहे। 2 महीना थिया आहिनि ऐं न त हिन जो को घस आहे, जितां 4 पासा पाणी आहे। ऐं आऊं साईं एजाज़ शाह ऐं हिते जे MPA असांजे ख़ासि करे खुरम साहिब खे इहो अर्ज़ु कंदुसि त साईं ख़ुदारा थोरो अलाह ॾांहुं बि ॾिसो ही माण्हुनि जी हालत आहे। ऐं थोरो चेक बैलेंस पुछा करियो चेयरमैननि खां, या पंहिंजनि जेके तव्हांजा अॻुवान आहिनि। असीं त पीपल्स पार्टी जा कारकुन जेके आहियूं से त दीवार सां लॻल आहियूं। असांखे तव्हां ओॾी महिल यादि कंदा जेॾी महिल को अहिड़ो ॾुखियो वक़्तु ईंदो, चवंदा बाबा झंडा खणो, हलो वरसी ते हलो, एहतजाज में हलो। ऐं हींअर माण्हू वीचारा असांजी घटियुनि ते वेठा आहिनि, उहो ईअं ई त असांखे चवंदा बाबा इलेक्शन में तव्हीं वॾा झंडा खणियो अचो, अॻियां नारा हणंदा अचो। हींअर ही असांजी इहा हालत आहे। तव्हीं असांजा धणी कोन था थियो, चेयरमैन खे पुछूं था, फ़ोन था करियूं, सोचे थो बाबा मूंखे 50 तंबू मिलिया, मूं विराए छॾिया।